अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़ज़ ख़वातीन हज़रात, सिंधी फिल्म संसार ऐं असां आहियूं अॼु मोहबतूं साण ऐं हीउ सिलसिलो मोहबतुनि जो यादि ख़ज़ाने जो ऐं उन्हनि सभिनी लम्हनि खे गॾु करण जो जेके कंहिं ज़माने में चवनि था त विखरी विया हुया। बहरहाल लफ़्ज़ त ईअं ई हूंदा आहिनि त उहे गॾिजी जुमिला ठाहींदा आहिनि ऐं पल बि ईअं हूंदा आहिनि जो गॾिजी वक़्त खे ठाहींदा आहिनि। वक़्त खे वराइण जी हिकिड़ी भरपूर कोशिशि कई अथऊं, ॾिसूं त असीं उन कोशिशि में केतिरो कामयाबु थियूं था। अॼु असां ज़िक्र कंदासीं सिंधी फिल्म में उन रोशनीअ जो जेका उन ज़माने में असां सभिनी खे नज़र ईंदी हुई। चवंदा आहिनि त जेको चंडु आहे उहो दरअसल नव रातियूं भरपूर नमूने सां चमकंदो आहे ऐं बाक़ी रातियुनि में आहिस्ते आहिस्ते हुनजी रोशनी घटि थींदी वेंदी आहे। पर ईअं जेकॾहिं हुजे बि त पंहिंजी जाइ ते, पर सिंधी फिल्मुनि में हिकिड़ो दौरु हुयो जॾहिं चांडोकी असां ऐं अव्हां जे साम्हूं आई हुई। असांजो अॼोको मौज़ूअ आहे फिल्म चांडोकी ऐं चांडोकीअ जे हवाले सां असां साण गुफ़्तगू करण लाइ हिते असां वटि मौजूदु आहिनि महापारा साहिबा। अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आमदीद। ऐं असां वटि पोइ मौजूदु आहिनि वसीम साहिबु भलीकार असांजे स्टूडियोज़ में, वॾी महिरबानी, वॾी इनायत। हाणे असां साण आहिनि मुसरत रज़ा साहिबु, साईं भलीकार, काफ़ी ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थी आहे हिते PTV जे स्टूडियोज़ में। ख़ुशि हूंदो, आबादु हूंदो। ऐं असां वटि सदाईं महिरबानी हूंदा आहिनि असांजा पंहिंजा साईं मोहम्मद अयूब गाद साहिबु। गाद साईं भलीकार। पंहिंजे मोज़िज़ महिमाननि सां तारुफ़ खां पोइ चाहींदासीं त असां चांडोकी जो स्क्रोल यानी चांडोकी जो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियूं। हीअ पेशकार इदारो हुयो हिन फिल्म जो साया फिल्म्स SAY मूवीज़ रिलीज़ थियण जी तारीख़ हुई 30 नवंबर 1969। फिल्म साज़ सरदार अल्ताफ़ ऐं यासीन, हिदायतकार AQP ज़ादो, असिस्टेंट हिदायतकार कामरान भट्टी, मकालमा निगार ऐं कहाणी आगा सलीम, अक्कासी M हुसैन, असिस्टेंट सुल्तान ऐं ज़ाहिद, साउंड रिकॉर्डिस्ट रिफ़त कुरैशी, नग़मे जी रिकॉर्डिंग हाशिम कुरैशी, असिस्टेंट शरीफ़ ऐं अमीन, तदवीन इक़बाल अख्तर, असिस्टेंट आरिफ़ ज़हीर ऐं मेहदी, मेकअप आहे अख्तर शाह, असिस्टेंट ज़हीर, ड्रेसिस दानिश, असिस्टेंट अनवर, आर्ट डायरेक्टर फ़खरुद्दीन, असिस्टेंट अज़ीज़ बाबा, स्टिल फोटोग्राफी अहमद हसरत, प्रोसेसिंग शफ़ी चिश्ती, डांस डायरेक्टर अज़ीज़ सम्राट, कैमरामैन सईद रिज़वी, पोस्टर स्टूडियो में M अफ़ज़ल, टाइटल MI ख़ालिद, प्रोडक्शन अशरफ यूनिस ऐं गवर्नर, शायर रशीद अहमद लाशारी, मौसीकार ग़ुलाम अली, गुलूकार रोना लीला, मोहम्मद यूसुफ, ज़ुबैदा शाहीन, सिकंदर ऐं सलामुल गनी, अदाकार महापारा मुश्ताक चंगेज़ी, ख़ुर्शीद कंवल, अली, अशरफ, शेख सिंधी, महमूद, गुल मुनीर, सुलेमान शाह, ताज मोहम्मद, ख़ानम, शकील, कुर्बान जिलानी, मलिक अनोखो, कामरान भट्टी, चकोरी नए चेहरे तौर, किरण, अहमद अली, शहज़ादी, वसीम ऐं ख़ानम। स्टूडियोज़ हुई ईस्टर्न स्टूडियोज़ कराची। असां हीउ जेको स्क्रोल अव्हां जी ख़िदमत में पेश कयो, इन में साया दरअसल 3 फिल्म साज़ दोस्त हुया, सरदार अल्ताफ़ ऐं यासीन। उन्हनि जा जेके नालनि जा पहिरियां हर्फ़ आहिनि उहे खणी उन्हनि खे गॾाए करे साया फिल्म्स ठाहियो वियो हुयो। ऐं जीअं पहिरीं अर्ज़ु कयोसीं त चकोरी साहिबा जी हीअ पहिरीं फिल्म हुई जंहिंमें उन्हनि खे ब्रेक मिलियो हुयो। ऐं जगमशहूर नालो जेको आहे कामरान भट्टी साहिब जो, जेके ब्रॉडकास्टिंग जे हवाले सां मुनफ़रिद वजूद आहिनि ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जी ख़बरुनि पढ़ण जो अंदाज़ सॼी दुनिया में मशहूरु ऐं मक़बूल आहे। उन्हनि खे हिन फिल्म में एसोसिएट डायरेक्टरशिप बि मिली हुई। भलीकार कंदासीं मोज़िज़ महिमाननि खे वरी, ऐं महापारा साहिबा तव्हां खां शुरू कंदासीं तव्हांजी यादगिरी चांडोकीअ जी। ये चांडोकी बड़ी अच्छी फिल्म थी और मेरा ख्याल दूसरी फिल्म थी जी। पहली शरफ फिरोज़ थी, दूसरी चांडोकी थी। चांडोकी बहुत अच्छी फिल्म थी और वो उनमें डायरेक्टर पीरज़ादा साहब थे, उनकी पहली फिल्म थी मेरा ख्याल जी। बहुत अच्छी फिल्म थी। उस बड़े अच्छे ज़माने अच्छे थे, अच्छे तरीके से फिल्म गाने उन्होंने पिक्चराइज़ किए, सीन बड़े अच्छे थे और उसमें काफ़ी अदाकार जो थे मेरे दिए हुए थे, जिसमें खावर चकोरी, डांस डायरेक्टर जो था अज़ीज़ सम्राट वो थे और गुल मुनीर साहब थे। ये काफ़ी लोगों को कह के इनको लो, तो उनकी यादें यही है कि अब जब याद करते हैं कि वो फिल्में थी बड़ी अच्छी थी, उसमें काम किया था, फ़लाँ सीन फ़लाँ गाना, तो बहुत अच्छा लगता है। याद जो है वो बहुत अच्छी यादें हैं। वसीम साहब तव्हांजी यादगिरी चांडोकी जे हवाले सां? सर मुझे तो फिल्म सां त ख़ैर मुझे कोई लिंक न हुयो जी, पर ज़मानो तो वो दौर हुयो, मुझे साम्हूं इहा फिल्म शुरू थी आहे। लेकिन मुझे चवण जो मक़सदु इहो आहे त उन ज़माने में जेके बि कमु करण वारा टेक्नीशियंस या आर्टिस्ट एक्टर जेके बि हूंदा, महिनत सां कमु कंदा, भले उन्हनि खे मुआवज़ो घटि मिलंदो लेकिन उनजो इश्क़ु हूंदो हो कम सां ऐं कमु करे ॾींदा हुआ।
त इन जे करे पहिरियों की जेको पुराणी फिल्मूं जेको तव्हां ज़िक्र हले पियो इहे इन वजह सां इहे कामयाबु आहिनि ऐं अमर आहिनि। वजह इहा आहे की उन्हनि सां मुहबत हुई, कम सां बि मुहबत हो, इश्क हो। त चांडो की फिल्म बि इन हिसे जो हिकिड़ो हिसो आहे ऐं फिल्म ॾाढी सुठी हली ऐं उन में बिज़नेस ॾाढो सुठो कयो। जीअं शहर फ़रोज़ कयो अहिड़े नमूने सां चांडो की बि बिज़नेस सुठो कयो। ऐं इन में असांजो क़ुर्बान जैलानी साहिबु अलाह जन्नत नसीब करे ॾाढे सुठे तरीक़े सां विलन जो रोल कयो। जानू ॾाढो सुठो कमु कई ऐं ॾाढो मज़ो आयो उन फिल्म में बि। मुसरत साईं, तव्हां ख़ैर सां शबीह आहियो ख़ावर सुल्ताना साहिबा जी ऐं चकोरी जो नालो मिलियो उन्हनि खे, चाहींदासीं तव्हां पंहिंजूं यादूं असां सां शेयर कयो हिन फिल्म जे बारे में। चांडो की साईं मां नंढो हुयुसि, मूंखे फ़ख़्रु आहे त दी मैडम चकोरी मुंहिंजी भेण हुई बरुमा। मां नंढो हुयुसि ताईं चांडो की लॻी हैदराबाद में न्यू में डिस्ट्रिक्ट सिनेमा में जी। त मां पहिरियों शो ॾिसणु वियुसि, 23 शो ॾिसी पोइ मोटियुसि। अच्छा, माना पहिरियों शो में मैटनी में वियो 6 यारो ऐं लास्ट शो जेको ॾिसी मां मोटियुसि। ऐं अदी जो हिकिड़ो गानो हुयो, हुन में हिकिड़ो सीन हुयो धक 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 दिलि करे। पोइ पहिरीं फिल्म में पहिरियों ई गानो एतिरो हिट थी वियो त सिनेमा में माण्हू हिकिड़ो ईंदो हुयो चिल्लर सिक्का जेको न उछलाईंदो उन गाने ते गाने में, ऐं वो फिल्म ख़तमु थींदी पोइ वरी गानो हलंदो हो हिकिड़ी दफ़ा। अच्छा, हा, त इहा मतिलबु सियारे जा ॾींहं हुया। 23 शो ॾिसी मां मोटियुसि ऐं अधी कई पहिरीं फिल्म में अलाह ताला महिरबानी कई, हुन बि लगन सां कमु कयो, अलाह ताला हुन ते महिरबानी कई। चांडो की सुपर डुपर फिल्म हिट थी। पाण केतिरो ख़ुशी हूंदी पंहिंजे हिन अचीवमेंट ते? ज़ाहिर आहे त मां नंढो हुयुसि, पर अधी के जॾहिं पंहिंजो नालो मिलियो ऐं हुन महिनत बि कई त ज़ाहिर आहे जब माण्हू बाज़ार में वेंदो आहे त रिश्तेदार माइट चवंदा आहिनि त बाबा इहो मैडम चकोरी जो भाउ आहे, त फ़ख़्रु महसूसु थींदो हुयो ऐं ॾाढी ख़ुशी थींदी हुई। जी अयूब साईं, कल्ह त आगा सलीम साहब जी तहरीर आहे ऐं यकीन सम्झी सघूं था त उन्हनि खे पंहिंजे कैरेक्टर्स लिखण में उन्हनि खे मलको हासिलु आहे। तव्हांखे इन फिल्म जी स्टोरी जे बारे में का ख़बरचार पियल आहे? मूंखे थोरी यादि पई थी। असली ॻाल्हि त फिल्म पहिरीं आहे मुंहिंजे ख़्याल में जेका कंहिं असांजे राइटर जे वर सां जेके असांजा फेमस राइटर आहिनि, आगा सलीम साहब जी पहिरीं फिल्म आहे चांडो की। ऐं चांडो की जे लाइ मां इहो बि चवां त लाड़काणे जे 2 सिनेमाउनि में हिकु वक़्तु लॻी इहा फिल्म। नंढड़ो शहर आहे लाड़काणो। इहा फिल्म रॉयल सिनेमा में ऐं निगार में हिकु वक़्तु डबल शो हलंदा हुन फिल्म जा। अच्छा, ऐं असां उन वक़्तु नंढा हूंदा हुआसीं त इश्तियाक थियो त फिल्म ॾिसूं, टिकेट न पई मिले, एतिरी रश हूंदी। ऐं आवाज़ु अंदरां ईंदा, पोइ माण्हू ॿाहिरि शोरूम में भरिजी वेंदी सॼी सिनेमा, कहिड़ो सीन थो हले तबसरा हलंदा। पोइ जेके अॻिलो शो ॾिसी ईंदा चवंदा भाउ डांद जेके आहिनि उहे वाड़िया पिया आहिनि हिकिड़ी सीन में, जंहिंखे जानू खणी वियो आहे, माना क़ुर्बान जलानी जी पहिरीं फिल्म हुई। ऐं उहे डांद उहो दरवाज़ो भञी ऐं निकिरंदा। असांखे अञा वधीक इश्तियाक थियो त इहा फिल्म ॾिसूं, अंदरि फिल्म में आहे छा। ऐं उन में डांदनि जी गोई बि हुई, मुश्ताक जंगीज़ जा डांद हूंदा आहिनि। ऐं उन में मैडम चकोरी जो गानो हुयो धक धक ला दिलि कर, उन में वरी शहरनि जा नाला हुया इन गाने जे अंदरि। सभु था चवनि मूंखे हुसन जी रानी, सभु था चवनि हुसन जी रानी, त खणी नोट नाणो ॾिठम लाड़काणो। त जंहिं वक़्तु उहो लाड़काणे जो नालो ईंदो हाल में, त हाल जा माण्हू अंगोछा पोतड़ा रुमाल मथे छत उछलंदा हाय ऊंदे में। एतिरो चाह हूंदो पंहिंजे शहर जे नाले ॿुधण जो बि जज़्बो। इहा फिल्म जेका आहे न इन हवाले सां बि ऐं अहिड़े क़िस्म जो गानो वरी पोइ बादल ऐं बरसाति में लिखियो वियो हो, जंहिंमें शहरनि जा नाला हुया। त हीअ पहिरीं फिल्म हुई जंहिंजे गाने में रशीद अहमद लाशारीअ शहरनि जा नाला इस्तेमालु कया, हैदराबाद, कराची, सखर, हा न साईं, लाड़काणो। जी जी, सो हिकिड़ो नओं ट्रेंड हुयो हुन में। ऐं आगा सलीम साहब जो त कमाल हुयो कलम जो, पर एक्यू पिरज़ादे बि पहिरीं फिल्म हुई। ऐं एक्यू पिरज़ादे जी इहा ख़ुशनसीबी आहे त हुन जेके बि फिल्मूं सिंधी ठाहियूं कामयाबु ठाहियूं, बहितरीनु फिल्मूं ठाहियूं। चांडो की, महबूब मिठा, सोरठ ऐं बादल ऐं बरसाति, चारई हुन जूं बहितरीनु फिल्मूं आहिनि। डायरेक्शन जे हिसाब सां हुनजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि सुञाणप हुई हिकिड़ी। महिनत कंदो साईं, ॾाढो महिनती हुयो। जो फिल्म मां ख़बर पइजी वेंदी आहे न, आसार बताते हैं कि इमारत क्या है, तो आसारनि मां ख़बर पवंदी त हीउ डायरेक्टर वॾो महिनती आहे। हिन जी पहिरीं फिल्म चांडो की सुपर हिट फिल्म हुई ऐं तमामु बहितरीनु फिल्मनि मां उनखे शुमार कजे थो। ख़ातिन नज़ात असांजा मोज़िज़ महिमान गुफ़्तगू कनि पिया था ऐं जेका गुफ़्तगू हले पई थी त दिलि धक धक करे पई थी, त छो न हिन आइटम खे बि ॾिसी वठूं, धक 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 दिलि करे।
धक 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 दिल करे अल्लाह दिल करे हाय दिल करे हाँ मुझा सोना साईं सब था चमन मोके हुस्न जिराणे सब था चमन मोके हुस्न जिराणी हाँ है माँ बुलबुल मुखे हर गुल प्यारो अखियन अॻियां सोहे रन जो नज़ारो को सनड़ो को मर्द मतारो प्यार मथां मुंहिंजी जिंदड़ी विकाणी सब था चवन मूंखे हुस्न जी राणी हाँ है खाण नोट नाणो ॾिठो लाड़काणो सकर में मिलियो मूंखे सुहिण लिसाणो हैदराबादी सिंध जो राणो कराची जवां जा जवानी तुम्हारे सब था चवन मूंखे हुस्न जी राणी हाँ धक 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 दिल करे अल्लाह दिल करे हाय दिल करे हाँ मुझा सोना साईं सब था चवन मूंखे हुस्न जी राणी सब था चवन मूंखे हुस्न जी राणी हाँ है आवाज़ जी जेका ख़ुशबू महसूस थिए थी रिदम बीट जीअं बीट पकड़ण जी ॻाल्हि हले थी त वरी असां मोटूं था महापारा साहिबा ॾे तव्हांखे इहो मलको हासिलु हुयो त तव्हां हिकदमि गाने जी बीट खे जीअं वसीम साहब पकड़ीनि था तीअं तव्हां पकड़े वठंदा हुयो तव्हांखे ॾुखियो छा लॻंदो हो अदाकारी दौरान ट्रेजिक सीन ॾुखियो लॻंदो हुयो कॉमेडी ॾुखियो लॻंदो हो या गानो ॾुखियो लॻंदो छा ॾुखियो लॻंदो तव्हांखे अब अपनी वो बात हो जाएगी कि अपने मुंह मियाँ मिठू मुझे तो सारा ही पसंद थे सैड सॉन्ग भी बहुत अच्छे मैं कर लेती थी कॉमेडी सीन्स बहुत अच्छे कर लेती थी ये कोई गॉड गिफ्ट थी मैं कहूँगी मैं नहीं ये मुझे शौक था और अल्लाह का करम है पूरा हो जाता था वो ये नहीं कहता था कि जी ये क्या कमी क्या की बल्कि सब कहते थे चांडोकी में चांडोकी अभी आपने तारीफ की चांडोकी चंड की तो जब मेरा नाम रखा था तो उन्होंने यही कहा था कि महापारा चंड जो टोटो वाह वाह चंड जो टुकुर चंड टुकड़ो महापारा महापारा की वाह 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 तो वाह वाह चांडोकी को भी जो थे चांडोकी का आपने कहा कि उसमें ये था कि याददाश्त खो जाती है मेरी अच्छा तो उसमें ये बुजुर्गों के पास लेके जाते हैं इधर सिंध के जितने भी अपने मज़ार वगैरह उधर लेके जाते जी थे हाँ। फिर वो गाना बहुत अच्छा था उसमें तो ये मुश्किल तो नहीं कोई भी लगता था लेकिन थे बहुत अच्छे बड़ा मेहनत से काम किया उस वक्त मेहनत भी होती थी माना हाणे ख़ाज़िन रज़ात असांखे ख़बर पए पई थी ऐं असां उन ॻाल्हि खे महसूसु करे सघूं था त फिल्म जी स्टोरी आहिस्ते आहिस्ते साम्हूं अचे पई थी हीरोइन जो यादाश्त हुनजी गुम थी वञे थी वरी अहसासु थिए थो त लव ट्रायंगल आहे जेको आहिस्ते आहिस्ते अॻियां अचे पियो थो हीअ फिल्म जेका स्क्रीन ते असांखे मौजूदु नथी नज़र अचे छाकाणि त इहे जा प्रिंट्स किथे वक़्त जी धुंध में गुम थी आहिनि मज़ो अचे पियो थो अहसासु थिए पियो थो त हिन गुफ़्तगू में असां फिल्मुनि जी कहाणियुनि खे बि आहिस्ते आहिस्ते खोटे अॻियां आणियूं पिया था लेकिन उसमें ये था वो बुजुर्ग दीन के वो मज़ारों पे ले जाना सेवन शरीफ लेके गए जानिए इस तरह सारे मज़ारों पे जैसे कर लेके जाते हैं याद करने में बहुत अच्छी वो फिल्म थी एक गाना था उस पर चांडोकी का गाना था वो जो मुझे उन्होंने कहा डायरेक्टर ने कि तुमने भागते हुए बीट पे आना है और ये जो बैल है इसके ऊपर चढ़ना है
अब वो मुझे गाने के बोल याद नहीं, वो आपके पास होगा तो आप ज़रूर चलाइए, मैं देखूंगी। वो बहुत अच्छा गाना था और वो आप देखिए उस पर एक बीट भी नहीं छोड़ी। हिकिड़ो गानो आहे कीअं परचायां तोखे, इहो सागो इहो गानो, वो कीअं परचाया तोखे कीअं विराया तोखे, ये मुंहिंजा मिठा मनठार। मन, हाँ ये इन तर्ज़ मूंखे त धुन यादि अचे थी भई, जी कीअं परचायां तोखे कीअं सरचायां तोखे मुंहिंजा मिठा मनठार। मनठार सोना साईं हो मूं खां नथी नारा। पारा जो जेको ॿियो गानो आहे न, जब डांदनि जी गोए खटी थो अचे, जी उहो ॾाढो ख़ूबसूरत कलाम हो, त गुलनि जा पाया हार सजण बाज़ी खटी ऐं ख़ैर ख़ैर सां सां सजण। यार सजण मिठा मनठार सजण तोखे गुलड़नि जा पाया हार सजण, बाजी खटी आयो ख़ैर सां यार सजण, ये था। महबूब याद आए। मिठा याद आ ये गाना था और वो था वंजना पर मूंखे हथड़ो छड़ाए। सिंदूरी छुड़ाए, यूसुफ जी आवाज़ में हो। वो भी बहुत अच्छा, वही उसी का तो है वो। हाणे सभु यादि अचे। हा सभु यादि अचनि था पिया, सही आहे। वञण परी तव्हांखे यादि आहे? वंजना पड़ी मोखा हथड़ो छॾाए छुड़ाए, और वो सिंधी में कर न न का ॻाल्हि कान्हे। जी 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 कर न जुदाई मूंखां। तव्हांखे यादि अचे थो तव्हां ॿुधायो। मां साईं सुर जो सरकार, ॾाढो अब बेसुरो। तो साईं के बोल याद है, धुन अब विसरी मैं वही है। देखती हूँ टीवी पे, अब पुराने गानों को लड़कियां गाती हैं, रीमेक जो किया है वो बहुत अच्छे। तो मैं कहती ये मेरा गाना, ये मेरा गाना, ये मेरा गाना था, अब ये कौन गा रही? तो वो अच्छी बात है कि करने चाहिए, यादगारी है ये। जी अयूब ॻाल्हि साहब, पई की त इन गाने में ख़ासि करे ग़ुलाम अली साहब जे वरी हिकिड़ो कमाल हूंदो त हू शहनाई असांजो लोक फोक साज़ आहे हिकिड़ो, उनखे फिल्मी गाननि में यूज़ कंदो हो। इहो ग़ुलाम अली साहब जो एॾो कमाल हुयो, ऐं ख़ासि करे इन गाने में जेको इस्तेमालु कई आहे हुन शहनाई, वञ न परे मूंखे हथड़ो छॾाए, इहो गानो जॾहिं पोइ काफ़ी सालनि खां पोइ रीमिक्स थियो त बि उहा ओड़ी शइ न बीह सघी जेका ग़ुलाम अली बिहारी हुआ। बिल्कुलु सही। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान दिलि में वॼनि थियूं अॼु शरनायूं, गीत प्रीत जा गॾिजी ॻायूं, त उहो शरनाई जो पीस उन में एॾो ख़ूबसूरत लॻल आहे, ऐं उनजे जेतिरी तारीफ़ कयां मां उहो घटि आहे। ख़ातिन हज़रात, असां अवां सां हिननि मुअज़िज़ महिमाननि जे साथ में हाज़िर आहियूं ऐं इन गीत में शाइरी में सिटूं त दिलि जी सदा तोखे वञणु न ॾींदी, थधिड़ी हवा तुंहिंजी वाट झलींदी, नाज़ करे तोखे प्यार मां चवंदी, दूर न थी कंहिंजी दिलि रंजाए। सुभान अल्लाह, तव्हां दूर न थिजो, असांजी दिलि बि रंजी पवंदी ऐं नथा चाहियूं त ॾुख जो को बि कारोबार हिते हुजे। परवरदिगार तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-अमान में रखंदो। असां चांडोकीअ ते अञा गुफ़्तगू कयूं पिया था ऐं यकीनन ॿिए हिसे में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियणु चाहींदासीं। फ़िल वक़्तु इहो साॻियो आइटम असां वटि तव्हांजी ख़िदमत जे लाइ मौजूदु आहे। उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आवाज़, चयो वेंदो हो त मोहम्मद यूसुफ जो आवाज़नि जो यूसुफ हुयो, त बसि हिन सूंहं खे पंहिंजो पाण में सम्झूं था। इजाज़त घुरूं था, फ़ी अमानिल्लाह। हलो वञण परे मूंखां हथड़ो छॾाए, ओ वञण परे मूंखां हथड़ो छॾाए, कर न जुदाई मुंहिंजी दिलड़ी वसाए, ओ वञण परे मूंखां हथड़ो दिल में वजन